अहम खबर है मटियारी खां पुलिस जूं कार्रवायूं 6 मंशियात फरोश गिरफ्तार मंशियात हथ। पुलिस हाला मटियारी उरेलाल भिटशा ऐं ॿियनि हंधनि ते कार्रवायूं कयूं। शहबाज़ मेमन, खान मोहम्मद निज़ामानी, रसूल बुघियो ऐं सनी सोलंकी समेत 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां मनशियात हथ कई वई। अपडेट कंदासीं हिकु भेरो ॿीहर मटियारी खां पुलिस जूं कार्रवायूं 6 मंशियात फरोश गिरफ़्तार मंशियात हथ। अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं पुलिस हाला मटियारी उडेरोलाल भिटशा ऐं ॿियनि हंधनि ते कार्रवायूं कयूं। शहबाज़ मेमण, खान मोहम्मद निज़ामाणी, रसूल बुघियो ऐं सनी सोलंकी समेत 6 जवाबदार गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां मंशियात हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। पुलिस कार्रवायूं कंदे मटियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 6 मनशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे मनशियात हथ करे वरिती आहे। हाला मटियारी उडेरेलाल भिटशा ऐं ॿियनि हंधनि ते कार्रवायूं कयूं वयूं। शहबाज़ मेमण, खान मोहम्मद निज़ामाणी, रसूल बुघियो ऐं ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं अवेज़ गुल मेमण खां। जी अपडेट कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मटियारी में एसएसपी मटियारी फैसल बशीर मेमन जे अहकाम ते पुलिस पारां मुख़्तलिफ़ जॻह कार्रवाइयूं करे 6 मंशियात फरोश गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस जूं हाला मटियारी उडेलाल भिटशा ऐं सैदाबाद ॿिनि जॻहियुनि ते कार्रवाई दौरान गिरफ़्तार जवाबदार में शहबाज़ मेमन, खान मोहम्मद निज़ामानी, रसूल बुघियो, हाजी मोहम्मद काफ़ा, सनी सोलंकी, रिज़वान मुग़ल गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन ते सरकारी मुदत में केस पिणु दाख़िल कयो आहे। जिन वॾा वॾे तइदाद में जेडीटीएस सफ़ीना में पुलियूं ऐं ॿिनि क़िस्म जूं केतिरियूं मंशियात हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस पारां मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ रोज़ बरोज़ कार्रवाई तेज़ करे गिरफ़्तार करे केस दाख़िल कया विया आहिनि। जी वॾी महिरबानी अवैस हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।